सवाल यकीन कर त मां दुश्मन जी मौत ते खुश ना आया। मां भी यही तो चाहना थे अमन थी जुल्म खत्म थी। जगह जुल्म के चले मां जालिम के गोली गोली मारियो ना तो सवाल यकीन कर मुझे पूरो वोट खाली थी। दुश्मनी पासे ते रखे मुखे सिर्फ पंहिंजे भाउ कासिम खे चढ़ाइणो पए। मुंहिंजो भाउ कासिम कॾहिं बि पंहिंजे सोट वल्लूअ खे नथो मारे सघे। वल्लू खे कासिम न मारियो त पोइ इहो कातिल केरु थी सघे थो? इन शैतान रूंडे खां सवाइ ॿियो केरु बि नथो मारे सघे। अॼु या सुभाणे इहो कातिल मुंहिंजे नज़रुनि ते ज़रूरु चढ़ंदो ऐं जॾहिं इहो मुंहिंजे नज़रुनि ते चढ़ियो न मां उनखे अहिड़ी तरह भयानक मौत ॾींदुसि जो जे जिस्म में ॿीहर रूह अचण जे लाइ बि तड़पंदो। ॿीहर ही जेकर भॼण जी कोशिश करे त हिनखे वधीक न करे अचिजो पर कंहिंजे सीने में गोली ठोके जो लाश जबर रवानो करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा पंहिंजा वेरी में जेको आहे त कासिम खे मारियो वेंदो या कासिम खे जेको आहे त छा कयो वेंदो दोस्तों। त सॼी अपडेट हिन वीडियो में तव्हांखे मिलंदी दोस्तों। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कासिम सॼो लकार ॾिठो आहे वल्लूअ खे मारण जो। जीअं त रूंडे वल्लूअ खे मारियो उहो सॼो कासिम लकार ॾिठो आहे दोस्तों। ऐं रूंडो वरी शातिर शख़्स आहे दोस्तों ऐं कासिम खे जेको आहे त क़ुर्बानी जो बकर करे पेश कयो वियो आहे। ऐं जेको आहे त हुते कासिम ते जेको इल्ज़ाम हणी सभु टई पीउ पुट जेको आहे त चढ़ी विया दोस्तों। ऐं हुते जीअं चाकर खान पहुचे थो त जेको आहे त हुनजो इल्ज़ाम जेको आहे त वल्लूअ जे खून जो कासिम आहे जेको आहे त जाबर ते लॻाए थो वञे। ऐं जेको आहे त चाकर खान जेको आहे त कासिम खे जेको आहे त पाण सां गॾु वठी थो वञे ऐं चए थो त जेको आहे त फ़ैसिलो टीजे खां पोइ थींदो आहे। टीजे खां पोइ जॾहिं फ़ैसिलो थींदो दोस्तों त शायदि गवाह पेश थींदा। ऐं रूंडो जेको आहे त शातिर दिमाग़ आहे दोस्तों, उहो कॾहिं बि न चाहींदो त इन खून जो इल्ज़ाम असां ते अचे। वरी बि जेको आहे त जाबर वारनि खे फासाइण जी फुल कोशिशि कंदो दोस्तों। वल्लूअ जो क़िस्मत दोस्तों त वल्लूअ सां साथ न ॾिनी। वल्लूअ शादी त न कई पर जेको आहे त क़बर सां लाऊं लाही छॾियूं दोस्तों। हाणे दोस्तों जाबर सॼी दुश्मनियूं छॾे करे ऐं जेको आहे त कासिम खे जेको आहे त छॾाइण जे पोयां लॻंदो ऐं इहो सोचींदो त जेकॾहिं मां कासिम खे न बचाए सघियुसि त जेको आहे त वॾी मुश्किल में पइजी वञु। सॼी दुश्मनी हिकु पासे रखी ऐं जेको आहे त कासिम खे जेको आहे त बचाइण जे पोयां जेको आहे त जाबर लॻी वेंदो दोस्तों। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में सांवल खे चाकर चवंदो त मां जेको आहे त सॼो लकार जेको आहे त हुते बीह ॾिठो आहे त खून थियल हुयो ऐं जेको आहे त कासिम खे जेको आहे त ॿधी करे वेठा हुया रूंडे वारा। पर उन खां पहिरीं मां टीजो थिए त उन खां पोइ फ़ैसिलो कंदुसि मां इन सभिनि ॻाल्हियुनि जो दोस्तों। चाकर खान चयो त मां ताक़त में सभिनि खां घणो आहियां सांवल, पर जेको आहे त मां जेको आहे त कंहिंजो बि नाहक खून वहण नथो चाहियां। जे अगरि मां चाहियां त सभु ज़ालिम जेको आहे त कतार में बीहारे उन्हनि खे ख़तमु करे सघां थो, पर मां ईअं नथो कयां छो त जेको आहे त मां ज़ालिम मारण सां ॻाल्हि हल न थींदी। ऐं मां इन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे त प्यार मोहबत सां पहुचणु थो चाहियां। कंहिंजो बि नाहक खून नथो वहणु चाहियां। मां चाहियां थो त सज़ा उनखे मिले जेको ॾोही आहे त उनखे ई सज़ा मिले। उम्मीद आहे त दोस्तों ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं काई न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।